अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी में न्यूज़ में अवां के भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल जे जंगी अगराई ख़िलाफ़ ईरान जो भरपूर जवाब, ताक़तवर मीज़ाइलनि सां अमरीकी ऐं इसराइली हदफ़नि ते हमला। ईरान तेल एविड जे अहम एयरपोर्ट बेन गोरियान ते मीज़ाइलनि जो मींहुं वसाए छॾियो। इसराइल जो दिफ़ाई निज़ाम हमला रोकण में नाकाम। केतिराई मीज़ाइल एयरपोर्ट ते किरिया। तेल एविड वेझो मवासिलाती निज़ाम ऐं फ़ौजी मर्कज़ खे बि निशानो बणायो वियो। हमलनि वक़्ति सायरन जा आवाज़ गूंजंदा रहिया। केतिराई माण्हू ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिबि ईरान पारां इराक़ ऐं बहरिया में अमेरिका जे फ़ौजी अॾनि मथां बि मीज़ाइल फायर कया विया। अमेरिका पारां आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाईंदड़ 16 ईरानी ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। सेनेट काम मूजिबि आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान बारूदी सुरंगूं विछायूं आहिनि त हटाए छॾे। अहिड़ी हरकत कई वई त संगीन नतीजा भोगणा पवंदा। पाकिस्तान स्टॉक मार्केट में अॼु बि तेज़ीअ जो रुझान। कारोबार जी शुरूआत में 2200 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो। एशिया जे ॿियनि मुल्कनि जे स्टॉक मार्केट में बि कारोबार जो मुस्बित रुझान।